टाइम ट्रेवल या वक्त जो सफ़र उहो तस्वुर आहे जंहिं मुताबिक़ हिकु माण्हू या शइ माज़ीअ या मुस्तक़बिल ॾांहुं सफ़र करे सघे थी। हीअ तस्वुर साइंसी, फ़लसफ़ाना ऐं कॾहिं कॾहिं मज़हबी बहसनि जो हिसो रहियो आहे। वक्त जे सफ़र बाबति केतिरा ई साइंसदान, लेखक ऐं मुहक़क़ पंहिंजा नज़रिया पेश करे चुका आहिनि। एल्बर्ट आइंस्टाइन 1905 ईस्वीअ में पंहिंजे नज़रिए मुताबिक़ ॿुधायो त वक़्तु ऐं जॻह हिक ॿिए सां जुड़ियल आहिनि। हुन मूजिबि जेकॾहिं को बि शइ रोशनीअ जी रफ़्तार जे वेझो हलणु शुरू करे त उन लाइ वक़्तु आहिस्ते हलणु लॻंदो। मतिलबु त जेकॾहिं हिकु शख़्स ख़लाई जहाज़ में रोशनीअ जी रफ़्तार सां सफ़र करे त जॾहिं हू वापसि ईंदो त ज़मीन ते केतिरा ई साल गुज़री चुका हूंदा, पर हू पाण साॻियो रहंदो। वर्म होल ऐं वक़्त जो सफ़र। कुझु साइंसदाननि जो ख़्यालु आहे त काइनात में अहिड़ा सुरंग या रस्ता मौजूदु आहिनि जेके वक़्त जे मुख़्तलिफ़ हिस्सनि खे जोड़े सघनि था। जेकॾहिं को माण्हू उन्हनि ज़रिए गुज़रे थो, हू माज़ी या मुस्तक़बिल में पहुची सघे थो। जीअं त आइंस्टाइन ॿुधायो त ग्रेविटी ऐं रफ़्तार वक़्त ते असरअंदाज़ थियनि था। जेकॾहिं को माण्हू कंहिं इंतिहाई घरेलू धरती ब्लैक होल जे वेझो वञे त उन लाइ वक़्तु आहिस्ते गुज़रंदो, जॾहिं त बाक़ी दुनिया लाइ आम रफ़्तार सां वक़्तु वहंदो रहंदो। टाइम ट्रेवल जा फ़लसफ़ाना ऐं मंतकी मसइला। ॾाॾे वारो पैराडॉक्स, जंहिंखे अंग्रेज़ीअ में ग्रांड फादर पैराडॉक्स चवंदा आहिनि। हिन पैराडॉक्स मूजिबि जेकॾहिं को माण्हू माज़ीअ में वञी ऐं पंहिंजे ॾाॾे खे क़त्ल करे त पोइ हूअ पाण पैदा ई न थींदो, जंहिंजो मतिलबु उहो आहे हू वक़्त में सफ़र करे न सघंदो। हीअ मसइलो टाइम ट्रेवल जे मुमकिन हुजण ते वॾो सवाल उथारे थो। जेकॾहिं वक़्त जो सफ़र मुमकिन हुजे त छा माण्हू पंहिंजो माज़ी बदिलाए सघनि था, या सभु कुझु अॻे लिखिजी चुको आहे ऐं बदिलाए नथो सघिजे? ही सवाल फ़लसफ़ाना ऐं साइंसी बहस जो अहम हिसो आहिनि। वक़्त जे सफ़र बाबति केतिरा ई किताब, फ़िल्मूं ऐं कहाणियूं मशहूरु आहिनि, जंहिंमें द टाइम मशीन, इंटरस्टेलर, बैक टू द फ्यूचर वग़ैरह। इहे कहाणियूं ॾेखारनि थियूं त वक़्त जो सफ़र कीअं थी सघे थो ऐं उन्हनि जा इम्कानी नतीजा कहिड़ा थी सघनि था। छा टाइम ट्रेवल मुमकिन आहे? हिन वक़्त ताईं साइंसदान वक़्त जे सफ़र बाबति तजुर्बात करे रहिया आहिनि, पर कंहिं बि इंसान या शइ जो माज़ीअ या मुस्तक़बिल ॾांहुं सफ़र करण जो को सबूत नाहे मिलियो। जेतोणीकि वक़्त जी रफ़्तार ते असरअंदाज़ थियण जा सबूत मिलिया आहिनि, पर मुकमल तौर ते माज़ीअ या मुस्तक़बिल ॾांहुं वञणु साइंसदाननि लाइ अञा बि हिकु मोमो आहे। टाइम ट्रेवल साइंस, फ़लसफ़े ऐं साइंस फिक्शन में हिकु दिलचस्प मौज़ू आहे। जेतोणीकि नज़रियाती तौर ते उहो मुमकिन थी सघे थो, पर अमली तौर ते असां वटि उन खे साबित करण जा के सबूत नाहिनि। मुस्तक़बिल में शायदि टेक्नोलॉजी जी तरक़ीअ सां असां वक़्त जे सफ़र बाबति वधीक ॼाण हासिल करे सघूं। उम्मीद आहे तव्हांखे हीअ मालूमाती वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक मालूमाती वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे निशान ते ज़रूरु प्रेस कयो त जीअं ईंदड़ मालूमाती वीडियोज़ तव्हां सभिनी दोस्तनि ताईं रसाई करे सघनि।